अस्सलाम वालेकुम। मैं सिद्दीक मिठू अरबाब आला। मौजू कहाणीअ जो नालो डप ऐं जुञ। डप जानी माली नुक़सान घाटो थियणु, शराब भउ ख़ौफ़। जुञ जानी माली नफ़ो फ़ाइदो थियणु, ढ भलाई उमेद जुञ सिराब। पाठ नंबर 78। जॾहिं हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम उन तख़्त ते विहणु चाहींदो हुयो त जीअं ई पहिरियों पेर दाॾे ते रखंदो हुयो त उहो तख़्त चकीअ वांगुरु फिरी हलंदो हुयो। उहे गॾ ऐं मोर पंहिंजे परनि खे खोले छॾींदा हुआ। शींहं ज़मीन ते संदसि पेट लॻाए हठ पेर हलाईंदा हुया। अहिड़ी तरह सां तख़्त ते पहुचंदो हुयो ऐं तख़्त ते विहंदो हुयो। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जिन ते मुश्क ऐं अंबुर छटींदा हुया, ईअं हुयो। अहिड़ी तरह उन वक़्तु मडई ऐं गवाहनि ते हिकु ज़बरदस्त रौब थींदो हुयो, जंहिंजे करे हक़ीक़त जे ख़िलाफ़ु कुझु कोन चवंदा हुया। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम अकुलमंद हुयो। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जिन जॾहिं ख़लीफ़ो थियो त उन जी उमिरि 13 साल हुई। बादशाहीअ जी मुदत 40 साल हुई, ईअं हुयो। ऐं जॾहिं ज़ुल्करनैन बादशाह थियो त उन जी उमिरि 12 साल हुई ऐं उन 30 साल हुकूमत कई, ईअं हुयो। देश चयो कामनि खे किताबनि में लिखियलु आहे, ईअं ॾियो। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जिन ऐं माण्हू ऐं झिरकियूं जो लश्कर गॾु कयो त उन्हनि जे पहिरिएं खां आख़िरी ताईं सभु अहिड़ी तरह सां पाण में गॾिजी विया जो मतां वरी उहे मुंतशिर न थियनि, ईअं हुयो। एसी ताईं जो उहे माण्हू माकोड़नि जे वादीअ में पहुची विया। जॾहिं उन माकोड़नि जे वादीअ मां हलिया पिए त हिकु माकोड़ीअ ॿियनि माकोड़नि जे गिरोह खे चयो त पंहिंजे पंहिंजे सुराखनि में टुंगनि में दाख़िल थी वञो। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जिन ऐं उन जे लश्कर अचे पियो, मट अणॼाणाईअ में पामाल न करे छॾे, ईअं हुयो। उन माकोड़नि जे वादीअ मां सोन निकिरंदो हुयो। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जी गुफ़्तगू ते मुस्कुरायो। ख़ुदा मूंखे ऐं मुंहिंजे वालिदैन खे नेमतूं कयूं, मूंखे इल्हाम कर तौफ़ीक़ कई, आऊं तुंहिंजो शुक्र करियां थो, ईअं हुयो। हीउ नेक कम बि बजा आणिया जंहिंखे तूं पसंदि करीं ऐं पंहिंजे नेक बाननि सां गॾु मूंखे बि पंहिंजनि रहमत में शामिलु करीं, ईअं हुयो। कमज़ोर तरीन ख़ल्क़त माकोड़नि अहिड़ीअ तरह सां गुफ़्तगू कई त अणॼाणाईअ में हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम ऐं उन जो लश्कर चिपे तव्हांखे पामाल न करे, ईअं हुयो। जॾहिं माकोड़नि इहा ॻाल्हि बि कई त इहा हवा हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम ताईं पहुचाई, ईअं हुयो। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम हवा खे बीहण जो हुकुम ॾिनो ऐं उन माकोड़ीअ खे तलब कयो। जॾहिं माकोड़ी हाज़िर थी त हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम फरमायो, तूं ॼाणी कोन थी त आउं ख़ुदा जो पैगंबर आहियां ऐं कंहिं ते बि ज़ुल्म कोन कंदो आहियां। माकोड़ीअ चयो, हा आउं ॼाणां थी। त हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जिन फरमायो त पोइ तो ॿियनि माकोड़नि खे मुंहिंजे ज़ुल्म खां छो डिॼारियो? ऐं उन्हनि खे चयो त पंहिंजे पंहिंजे सुराखनि टुंगनि में हलियूं वञो। माकोड़ीअ चयो, मूंखे डपु थियो ऐं ख़ौफ़ थियो त उन्हनि जूं नज़रूं तव्हांजे चिश्मो व जज़म ते पवंदी त ज़ीनत दुनिया ते फ़रिख़्ता थी वेंदी ऐं ख़ुदा खां परे थी वेंदियूं। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम ख़ुदा खां मींहं पवण जी दुआ घुरी ऐं मींहुं वसियो। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम संदसि माण्हुनि जिननि माण्हुनि झिरकियुनि जे लश्कर खे चयो, हलो। उहे माकोड़नि जे वादीअ जितां सोन निकिरंदो हुयो, माकोड़नि जा बेदावा ॾिठा हुआ, उहे खणी पई वयूं। हज़रत सुलेमान जिन दुआ बरकत सां माकोड़नि जी मुश्किल आसान थी वई, ईअं ॾियो। अल्लाह ख़ुदा रब्बुल आलमीन हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जिन जे जेके बि मख़लूक़ ताबे कयूं हुयूं, उहे सभु तख़्त जे वेझो रहंदियूं हुयूं। हिकु ॾींहुं हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जी निगाह पई
त ॾिठाई त हुड संदसि जॻह हितां ग़ाइबु हुई। चयाई उनखे सख़्तु अज़ाब में मुब्तला कंदुसि जेसीं ताईं को ताक़त वारो उज़ुर या मुस्तहकम दलील क़ाइमु हुअणु बयानु करे या जेसीं ताईं को ताक़त वारो उज़ुर या मुस्तहकम दलील ग़ाइबु हुअण जो बयानु करे। ईअं थोरी देरि में इंतज़ारु करण खां पोइ हुड हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जिन वटि हाज़िर थियो। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम हुड खां पुछियो त किथे हुआ हो। हुड चयो आऊं इहा शइ महलूम करे आयो आहियां